मां हूअं बि जॾहिं दुबई ईंदो आहियां त चांद पंजाबी साहब जे घर वेंदो आहियां। हिन दफ़े बि मंझंदि जो फ्लाइट लैंड कयईं, असां मंझंदि जो उन्हनि जे घर पहुतासीं। उन्हनि ॾाढे प्यार सां विहारियो, चांद साहब ऐं आशा चांद ॿिन्हिनि प्यार सां विहारियो, डाइनिंग टेबल ते विहारियऊं ऐं रोटी पायूं ऐं मूंखे चयूं सुंदराणी साहब डिनर कयो। मां ध्यान सां ॾिठो मान कोट पैंट सूट खे, मां चयुमि माण्हू त पढ़ियल लिखियल लॻनि था, मंझंदि जो डिनर कराइनि था। मां सोचियुमि कॾहिं कॾहिं धोखो थी वेंदो आहे, ज़ुबान मां निकिरी वेंदो आहे। वरी चयूं साईं, मां शुरू न कयो, चई साईं सुंदराणी साहब डिनर कयो। त हाणे मूंखे रहियो न, मां चयुमि साईं पढ़ियल लिखियल लॻो था, डिनर त राति वारी रोटी खे चवंदा आहिनि। चई चिंता न कयो, रातो की अथव। एतिरो प्यार मिलियो आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे कि मूंखे ॾिसण में घटि थो अचे, पोइ हिते रोशनी बि आहे, अगरि ताड़ियूं वाड़ियूं वॼाईंदा रहंदो त मूंखे लॻंदो कि जिंदा माण्हू वेठा आहिनि, न त ई मूंखे लॻंदो कुर्सियुनि ते कोई सामान पियो आहे। हा, हिकु ताड़ियूं वाड़ियूं वॼाईंदा रहिजो। मीडिया अॼोको ॾाढो तेज़ थी वियो। राम साहब मीडिया एतिरो तेज़ थी वियो, पहिरियां किथे हूंदो एतिरो तेज़ मीडिया। एतिरो तेज़ मीडिया थी वियो कि हिते घटना थी ऐं टीवी ते हाज़िर, हिते घटना थी ऐं अख़बार में हाज़िर। हाणे त कॾहिं कॾहिं घटनाऊं इंतज़ारु कंदियूं आहिनि कि टीवी ऐं अख़बार में अचे त असां थियूं। मूंखे यादि थो अचे, हिकिड़ो नंढो सो वाक़ियो यादि थो अचे कि हिकिड़े दफ़े जंगल में हिकिड़ो बांदर पंहिंजी बांदरी खे पंहिंजी बहादुरी जो किस्सो ॿुधाए पियो। बांदर बि ॾाढे ध्यान सां ॿुधे पियो। जॾहिं ॿुधंदे ॿुधंदे बांदरी बि ॾाढे ध्यान सां ॿुधे पई बंदर जी बहादुरी जो किस्सो। जॾहिं ॿुधंदे ॿुधंदे बोर थी वई त बांदर खे चई एतिरो ई बहादुर आहीं त हेठि शींहुं वेठो आहे, हुनजी पूछ खे कुझु करे ॾेखार त पोइ ॼाणा कि तूं बहादुर आहीं। हाणे साईं जेके बांदर पंहिंजी बांदरियुनि जी ॻाल्हियुनि में अची वेंदा आहिनि, एतिरा वधीक वेठा आहिनि हिते, एतिरो पतो न हुयो। हाणे साईं जेके बांदर पंहिंजी बांदरियुनि जी ॻाल्हियुनि में अची वेंदा आहिनि, उहे इहो बि करे छॾींदा आहिनि। बांदर हेठि लथो ऐं सुम्हियल हुयो शेर, ऐं वञी करे पुछ हुनजी हिलाए छॾियईं। शेर सोचईं कोई ताक़तवर जानवर हूंदो तॾहिं त अहिड़ी बदतमीज़ी करे थो, एॾी गुस्ताखी करे थो। हुन अखि खोले ॾिसईं, धीरे सां ॾिसईं त भैंसा बांदर। शेर जे दिमाग़ जो फ्यूज उॾी वियो, जे भैंसा बंदर जी एतिरी बदतमीज़ी, एॾी गुस्ताखी बांदर जी। हुन लाल लाल अखियूं करे बांदर खे डुकाईं। हाणे साईं बांदर अॻिते अॻिते, शेर पोइते पोइते। बांदर वञे त वञे काथे, जान ते ठही आई, चइनि काथे बांदरी जी ॻाल्हि में फाथुसि, पर हाणे त जान बचाइणी था। बंदर अॻिते अॻिते, शेर पोइते पोइते, भॼंदे भॼंदे जंगल ख़तमु थी वियो। हाणे बांदर वञे त वञे काथे, त हिकिड़े शहर में घिरी वियो। शहर खां पोइ हिकिड़े गांव में घिरी वियो। गांव में बि वञे त वञे काथे, हिकिड़ो स्मॉल टाउन। त ॾिठईं हिकिड़ो टेलर मास्टर पंहिंजी मशीन छॾे हले वियो हो। मशीन जे मथां अख़बार पियो हो, अख़बार जे मथां चश्मो पियो हो। बांदर खे जान बचाइण जो कोई तरीक़ो न सुझो त वञी करे स्टूल ते वेही रहियो, चश्मो पाए वरितईं, सॼो अख़बार पेपर न्यूज़ पेपर साम्हूं करे वरितईं। हाणे शींहुं आयो त भटकजी वियो कि यार बांदर वियो त वियो काथे। त हुन टेलर मास्टर जे धोखे में बांदर खां ई पुछईं कि भाई तूं हितां हिकिड़े बांदर खे वेंदे ॾिठो छा? त बांदर अख़बार जे पोइतों अख़बार पढ़ंदे पढ़ंदे जवाबु ॾिनो कि उहो ई बांदर जंहिं कुझु देरि पहले शेर जी पुछ खे हिलायो हो। त शेर हैरान रह गयो, छपजी वई छा?